नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाला अबड़ो। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां डील जी ॻाल्हियुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। नवाज़ शरीफ़ सां डील वारियूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि, जेको करे थो उन खां पुछियो वञे। एस्टेब्लिशमेंट खे उन मामले खां परे रखियो वञे। टीवी प्रोग्रामनि में चयो वञे थो त एस्टेब्लिशमेंट हीअं कराए छॾियो। फेक न्यूज़ सां इदारनि जी साख खे नुक़सान पहुचंदो आहे। सिविल मिलिट्री लाॻापन में को मसइलो नाहे। कुझु अरसे खां पाकिस्तान जे क़ौमी इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाई पियो वञे। मुहिम जो मक़सदु हुकूमत अवाम ऐं इदारनि में विछोटियूं पैदा करणु आहे। अहिड़नि माण्हुनि खे अॻु बि नाकामी मिली ऐं हाणे बि नाकामी मिलंदी। तर्जमान पाक फ़ौज जी रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस। पाक अफ़गान सरहद ते लॻायल कंडेदार तारुनि में शहीदनि जो रतु शामिल आहे। कंडेदार तारूं न रुॻो मुकमिल थींदियूं पर क़ाइम बि रहंदियूं। कंडेदार तार जो कमु 94% मुकमिल थी चुको आहे। तार लॻाइण जो मक़सदु माण्हुनि खे विराइण पर महफ़ूज़ बणाइणु आहे। ॿिन्ही पासनि खां रहंदड़ माण्हुनि जी सिक्योरिटी अचवञ ऐं महफ़ूज़ वापार लाइ कंडेदार तारूं लॻाइण जो कमु मुकमिल थियणु ज़रूरी आहे। DGISPR जी रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान सां सीज़ फायर ख़तमु थी चुको। हाणे ऑपरेशन थी रहियो आहे। मौजूदा अफ़गान हुकूमत जी दरख़्वास्त ते TTP सां ॻाल्हियूं कयूं पर कुझु शयूं क़बूलण जोॻियूं न हुयूं। TTP गैर रियासती तंज़ीम आहे। पाकिस्तान में को वॾो हमिलो नथी करे सघे। कराची में भतेखोरी, भुंगल, अगवा, टारगेट किलिंग ऐं स्ट्रीट क्राइम जी शरह में वाज़े घटिताई आई आहे। बलूचिस्तान जी तरक्की। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में मुल्क जे मुआशी सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार कयो वियो। महांगाई सबबि अवाम जूं दाहूं निकिरी वियूं आहिनि। मुल्क जो कर्ज़ तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची चुको आहे। मुल्की अवाम ग़रीब ऐं वज़ीर आज़म अमीर थींदो पियो वञे। हिक साल दौरान वज़ीर आज़म जी आमदनी में 58% इज़ाफ़ो थियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां समुंड पार पाकिस्तानियुनि जी PTI खे ॾिनल फंडिंग जी जांच पड़ताल जी आजिया करियां थो। असांजे अकाउंट्स जी जेतिरी वधीक जांच पड़ताल कई वेंदी क़ौम लाइ ओतिरियूं ई हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट चवे थो PTI वाहिद जमायत आहे जंहिंजो बुनियादु मुनासिब सियासी फंड रेज़िंग ते ॿधल आहे। हू नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे फंडिंग ते इलेक्शन कमीशन जे अहिड़ी रीत जांच पड़ताल जो मुंतज़िर आहे जंहिंजे नतीजे में क़ौम खे सियासी फंड रेज़िंग ऐं सीड़पकारनि जे मुफ़ादनि ऐं अहसासनि जे बदिले में पैसे जे भतेखोरी विच में फ़र्क़ु ॾिसण में मिलंदो। क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट इमरान ख़ान ते हिकु संगीन फ़र्द ॾोह आहे। सचाई माण्हुनि खे बेनकाब करण जो बहितरीन तरीक़ो आहे। हाणे ख़बर पई त PTI गुज़िरियल 7 सालनि खां परॾेही फंडिंग केस खां छो भॼी रही हुई। सादिक ऐं अमीन थियण जो ड्रामो बेनकाब थी चुको आहे। इलेक्शन कमीशन जी स्क्रूटनी कमेटी रिपोर्ट बाद इमरान ख़ान जो करप्शन वारो चहिरो साम्हूं अची वियो। इमरान ख़ान सच ॻाल्हाइण वारो हलफ़ खणी PTI जा बैंक खाता इलेक्शन कमीशन खां लिकाया। इमरान ख़ान करप्शन ख़िलाफ़ नाले मात्र मुहिम जे आड़ में करप्शन करे मुल्क खे फुरियो आहे। अॼु तबाह थियल मुल्की मईशत शाहिद आहे त PTI सरकार क़ौमी ख़ज़ाने खे बेदर्दीअ सां लुटियो आहे। इमरान ख़ान खे ज़बरदस्ती ईमानदार साबित करे क़ौम ते मढ़ियो वियो। हाणे हिसाब ॾियण जो वक़्तु अची चुको आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु। This headline